त सिंध असांजी माउ आहे, उनखे बचाइण जे लाइ हिते कंहिं फिरके जी ज़रूरत नाहे त को जंहिंजे माउ खे वजूद खे ख़तरो हुजे, जंहिंजे माउ खे दुश्मन कहले, पोइ छा चवंदासीं त ही फलाणी पार्टी जो आहे, ही SUP जो आहे, ही STP जो आहे, ही GS महाज जो आहे, ही फंक्शनल लीग जो आहे, ही मुस्लिम लीग जो आहे, ही पीपुल्स पार्टी जो आहे, ही जमायत इस्लामिया जो आहे। गैरत उन में आहे त सिंध सभिनी जी माउ आहे, उहो लीगल हुजे या पीपल हुजे। गैरतमंद पुट हिन सॾ खे सॾु ॾींदो, बेगैरत पुट हिन खे तवजो ई न ॾींदो। तंहिंजे करे सभिनी खे हिन धरतीअ जे वजूद जी जंग विढ़णी आहे। 11 तारीख़ जी दावत क़बूल आहे सभिनी खे। बशीर खान कुरैशीअ खे हथ मथे करे यकीन ॾियारायो त सभई उते पहुचंदासीं। पंहिंजे हिन धरतीअ जे दुश्मन खे चवंदासीं त जंग 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 आहे, मौजिदो सां जंग आहे, पलीत पेर कर परे ही धरती मुंहिंजो नंगा। महिरबानी।